अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नज़र विचो तहमल जी अपडेट थी। नाज़रीन, सिजावल का सलीम मल्लाह जी रिपोर्ट मुजब प्रेस क्लब सिजावल अगिया 8 ॾींहं खां बुख हड़ताल ते वेठल पीपी जालो कामरेड हुसैन शेख साफ़िन अगिया दाहिंदे चयो त पीपी ज़िला सिजावल जी क़यादत मूंखे पटेवाली ॾियण जा कूड़ा दिलासा ॾेई नौकरी खां नज़रअंदाज कयो आहे। 1 साल अॻु नौकरी लाइ अलामती बुख हड़ताल कई। उन वक़्तु पीपल्स पार्टी तालका सिजावल जी सदर डॉक्टर इकबाल मेमण पटेवाली नौकरी ॾियण जो दिलासो ॾेई बुख हड़ताल ख़त्म कराई। हिन वक़्तु क़यादत वटि वर्करनि लाइ नौकरी मौजूद आहिनि, पर मूं गरीब खे हिकु पटेवाली नौकरी ॾियण खां इनकारी आहिनि। कामरेड हुसैन शेख ॿुधायो त हू सख़्त बचड़े वाले गरीब मिस्कीन गुज़िरियल डिघे वक़्त खां बेरोज़गार आहे। आख़िर में हुन पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदे चयो त मूं गरीब वर्कर खे पटेवाली जी नौकरी ॾियारी वञे।